कराची में इलेक्ट्रिक ऐं हाइब्रिड डीज़ल बसनि जो प्लांट लॻंदो। बस राइडर कंपनी जे अमलदारनि जी ट्रांसपोर्ट जे सूबाई वज़ीर शर्जिलीना मेमण सां मुलाक़ात। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त कंपनी 3 महीननि में प्लांट लॻाइण शुरू कंदी। ईंदड़ साल खां बसूं ठहिण शुरू थी वेंदियूं। रोज़गार जा नवां मौक़ा पैदा थींदा ऐं बसनि जी एक्सपोर्ट सां फ़ाइदो थींदो। कराची में गर्मीअ जी लहर बरक़रार। सामूंडी हवाऊं बदिहण सबबि कराची पासी सख़्त गर्मी हुअण करे परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। गर्मीअ लोड शेडिंग सबबि केतिरा ई माण्हू बेहोश। जिना अस्पताल में क़ाइमु थियल हीट स्ट्रोक वार्ड मुंतक़िल। गर्मीअ बिजलीअ जी लोड शेडिंग शहरनि जे इंजन में इज़ाफ़ो करे छॾियो। कराची में सख़्त गर्मीअ सबबि वकीलनि लाइ कारो कोट पहिरण ॾुखियो बणिजी वियो। कराची बार एसोसिएशन जो सेशन जजिस खे ख़त। जनरल सेक्रेटरी ख़त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त सख़्त गर्मीअ सबबि वकील कारो कोट पहिरे नथा सघनि, जंहिं करे 10 ॾींहंनि लाइ कारे कोट खां आजो करार ॾिनो वञे। हिन गर्मीअ में वकीलनि लाइ कारो कोट पहिरण कंहिं चैलेंज खां घटि नाहे। कारो कोट पहिरे करणु सिहत लाइ नुक़सानकार आहे। जावेद आलम ओडो खे ॿीहर एडिशनल आईजी कराची मुक़ररु कयो वियो। नोटिफिकेशन जारी। निगरान स्टार्टअप में जावेद आलम ओडे खे हटायो वियो हो। क़ौमी असेंबली में मख़सूस सीटनि ते हलफ़ खणंदड़ मेंबरनि फ़ैसिले ते नज़रसानी लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो। मेंबर धारदार सुप्रीम कोर्ट में पिटीशन दाख़िल कंदा। ज़रियनि मौसूद मेंबर दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कंदा त हुननि खे ॿुधण खां सवाइ फ़ैसिलो ॾिनो वियो आहे। मख़सूस सीटनि जे फ़ैसिले ख़िलाफ़ पिटीशन ईंदड़ हफ़्ते दाख़िल करण जो इम्कान। पीटीआई ढाक जजिस जी मुक़ररी खे रद्द करे छॾियो। सुप्रीम जुडिशियल काउंसिल बणण जो ऐलान। पीटीआई ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी गॾियल पार्लिमानी पार्टी जो इजलास बाद मेंबरनि पार्लियामेंट हाउस खां सुप्रीम कोर्ट ताईं पैदल मार्च पिणु कयो। बैरिस्टर गोहर पीडीए सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हू सम्झनि था त सुप्रीम कोर्ट में एडहॉक जजिस जी मुक़ररी बदनीयती ते ॿधलु आहे। एडहॉक जजिस जी मुक़ररी जो मामिलो सुप्रीम जुडिशियल काउंसिल में उमाड़े रहिया आहिनि। इन क़दम जो मक़सदु पंहिंजे हम ख़्याल जजिस खे लॻाइणु आहे। उमर अयूब चयो त एडहॉक जजिस जे हवाले सां कासी फाइज़ ईसा खे गुज़ारिश आहे त उहे जजिस असांजा केस न ॿुधनि। असांजी हबुल वतनी ते को बि आङुर नथो खणी सघे। जुडिशियल सिस्टम सुधारण लाइ आईनी तरमीम जे हक़ में आहियां। एडहॉक जजिस जी मुक़ररी जी इजाज़त आइन बि ॾिए थो। कानून बार वफ़ाक़ी वज़ीर आज़म नसीर तारड़ जो चवणु आहे त एडहॉक जजिस चीफ जस्टिस खे न जुडिशियल कमीशन खे मुक़ररु करणा आहिनि। चीफ जस्टिस कासी फाइज़ ईसा जी मुलाज़मत जे मुद्दे में वाद जूं ख़बरूं दुरुस्त न आहिनि। पेंशन जी मद में हुकूमत खे वॾी रक़म अदा करणी पवंदी। मुल्क जी मजमूई आबादी 24 करोड़ 14 लख थी वई। सिंधी ऐं पंजाबी ॻाल्हाईंदड़ पाकिस्तानी जो अंग घटिजी वियो। उर्दू ॻाल्हाईंदड़ शहरी जे अंग में 9% वार। 1.4 बार तालीम खां महरूम। 7वीं क़ौमी डिजिटल आदमशुमारी जी रिपोर्ट पधरी। रिपोर्ट मूजिबि मुल्क में ख़ुसूसी माण्हुनि जो अंग 74 लख खां वधी वियो। सिर्फ़ 3.55% पाकिस्तानी जी ॼमार 65 साल खां वधीक। अणपढ़ियल मर्दनि ऐं औरतुनि जो अंग 5 करोड़ खां वधीक आहे। 12.86% माण्हू बैतुल ख़ला जी सहूलियत खां महरूम। नई नस्ल के मंशियात खां बचाइण जो क़ौमी मिशन। मुल्क में 11 वरीह खां नेशनल ड्रग सर्वे थींदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर असूली मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि नेशनल ड्रग सर्वे बाबति कमेटी जो इजलास थियो। 15 ॾींहंनि अंदरि सर्वे बाबति मामलनि खे क़तई शिकल ॾियण जी हिदायत। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त नेशनल ड्रग सर्वे तहत समूरे मुल्क में मंशियात इस्तेमालु कंदड़ माण्हुनि जी डेटा जमा कई वेंदी। पीटीआई बानी ख़िलाफ़ वज़ीर आज़म तरफ़ां 10 अरब रुपयनि जी इज़त खे छो रसाइण वारी दरख़्वास्त ते दलील तलब। लाहौर जी अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे धारदार दरख़्वास्तुनि ते गुज़िरियल ॿुधणीअ जो हुकुम जारी करे छॾियो। अदालत दलीलनि लाइ वकीलनि खे 13 अगस्त ते तलब करे वरितो। पीटीआई बानी बुशरा बीबी जी गिरफ़्तारी खां अॻु वारे ज़मानत जी दरख़्वास्तनि ते ॿुधणी 30 जुलाई ताईं मुलतवी। इस्लामाबाद जी अदालत पारां पीटीआई बानी जी वीडियो लिंक ज़रिए हाज़िरी लाइ ॾियल जेल जे सुप्रीडेंट खे हिदायत। अदालत खे ज़मानत जी दरख़्वास्तनि ते ॿुधणी ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी करण जी इस्तदा कई वई।
कायदे अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो जे फरजंद शहीद शाहनवाज भुट्टो जी अॼु 39 वर्सी मलाई पी वञे। गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में पीपल्स पार्टी पारां शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरी गुल निशावर कया विया। क़ुरान ख़्वानी करे इज्तिमाई दुआ घुरी पई। तक़रीब में शहीद शाहनवाज भुट्टो जी सियासी जिदोजहद ते सलाम पेश कयो वियो। ऐं सिंध जो नाले वारो सूफ़ी रागी फ़क़ीर सोढ लगारी जो मड़ मिटी मां हवाले। सोढ लगारी जो मोर बरसा ॻोठ लगारी बिचाराणी में जिनाज़े नमाज़ अदा कई पई। पोइ सां तासीर जो सिलसिलो जारी।